अम्मा सब समझा तू बाहर नहीं छा कयूं ही जेके हथ आहिनि न इहो बाबो वढे वियो आहे। तो काहे ॾींदसि बकरीअ वांगुरु? अम्मा मूंखे ॻाल्हि पूरी करण त ॾे न। चओ। पेट लिखी कंहिं ॾिनो हो? तुझे पीउ। लोड़ियूं मां ऐं कंवल था। तूं छा में तो लोड़े? काती त कंवल जे कंध ते आ ऐं तूं तो लोड़े? मां बि लोड़ियां थो। ईअं थो सम्झां त मुंहिंजे बुत में जीर विझी लूण थो बुरकियो वञे। जेकॾहिं मुंहिंजी मिठड़ीअ मर मां पंहिंजीअ ते अचां त मामो सोराब सही जी खल सम्झे, पर मूं वॾो जबल जेॾी दीवार बीठी आहे। जबल खां बि वॾी आसमान ताईं ॿिए पासे कुझु बि नज़र नथो अचे। मां सम्झुसि कान। जेकॾहिं हिन ॻाल्हि फैसले में वई त मूं हाराए वरिती। तोखां सोराब सर्स थी वेंदो? न न मूंखां मुंहिंजो हितो क़ुरान सर्च थी वियो। जेको मोहम्मद सोराब सम्झे नथो। क़ुरान त ॿिन्ही जहाननि जो वसीलो आहे। तूं त असां वटि बि आहे। जेको मोहम्मद सोराब वटि क़ुरान आहे उनखे पेट लिखी ॾियण लाइ बाबो चयो। माना बि जेकॾहिं ॻाल्हि फैसले में वई त मोहम्मद सोराब जी थींदी। हाणे तूं ॿुधाए मुंहिंजी